घोटकी मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल पनो वसीर में बालक अदबी फोरम सिंध पारां तैलीमी माहिर ऐं सॼी ज़िंदगी दर्स व तदरस खे अपनाईंदड़ उस्ताद अनवर अली वसीर जी याद में हिकु तक़रीब बालक अदबी फोरम सिंध जे मरकज़ी सदर अब्दुल हई भुट्टो जी सदारत में कोठाई वई है, जंहिंमें उस्ताद गुलाम मुर्तज़ा कलादी, अजीजुल्ला अब्दुल सलाम, नज़ीर अहमद चाचड़, मोजिज़ गोठण, गुलाम हैदर वसीर, लियाकत अली वसीर, फ़कीर मोहम्मद हसन ऐं स्कूली बालकन वॾे तादाद में शिरकत कई है। कोठायल तकरीब में स्कूल जे ॿारनि अब्दुल बारी भुट्टो, रफ़ीक अहमद ऐं ॿियनि पंहिंजी तकरीरूं ऐं शायरियूं ज़रिए उस्ताद अनवर अली वसीर खे ख़ूबसूरत लफ़्ज़नि जी भेटा पेश कयाऊं। आख़िर में अब्दुल हई भुट्टो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त अनवर अली वसीर बेबाक, ईमानदार, अज़ीम ऐं सचो उस्ताद हो, जंहिं पंहिंजी सॼी ज़िंदगी में हिन स्कूल सां गॾु मुख़्तलिफ़ स्कूलनि खे आबाद कंदे इलाइक़े जे माण्हुनि में तैलीमी शहूर पैदा कयो है। हिन तैलीम जी तरक़ी ऐं वाधारे लाइ वॾी जदोजहद कई है। हिन वधीक चयो त उस्ताद अनवर अली जहिड़ा अज़ीम उस्ताद सदियुनि खां पोइ पैदा थींदा आहिनि। संदुसि तालीमी मैदान में कयल ख़िदमतनि खे कॾहिं बि कोन विसारे सघिजे थो। इन खे तैलीमी माहिर ऐं सुठनि उस्तादनि में शुमार लेखियो वेंदो। इहो सखी, महिमान नवाज़ ऐं असूल परस्त हो, जेको छॾियल हज़ारे शागिर्दनि, उस्तादनि, मिटनि माइटनि जे दिलनि में हमेशह ज़िंदा रहंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।